सरमद सिंधी जो असल नालो अब्दुल रहमान मुगल हो। हिन 7 मई 1961 ईस्वी में जिला खैरपुर जो गोठ परियालो में अब्दुल हयात जे घर में अख खोली। सरमद सिंधी प्राइमरी तालीम परियालो जे प्राइमरी स्कूल मां ऐं अंग्रेजी तालीम भी उतां जे हाई स्कूल मां पढ़ाई। पोइ टेक्निकल कॉलेज खैरपुर मां डिप्लोमा जो कोर्स कयई। सरमद सिंधी के गायण जो शौक़ नंढे हूंदे खां ई हो, पर हिन कॉलेज अचण खां पोइ नंढनि प्रोग्रामनि में गायण शुरू कयो ऐं 1985 ईस्वीअ में रेडियो ऐं टीवी जी दुनिया में बाक़ायदा पेर पातो। सरमद सिंधीअ जो ताल्लुक़ पंजाबी घराणे सां हो। संदसि आवाज़ में तमामु घणी कशिश हुई। जॾहिं सरमद सिंधीअ जी पहिरीं ऑडियो कैसेट रिलीज़ थी त हुन जो हिकु उस्ताद बुखारी जो लिखियलु गीत सूरन संधी सकराता तमामु घणो मशहूरु थियो। आमतौर सरमद सिंधी ॿोली में ॻाईंदो हो, पर संदसि सराइकी गीत बि ॾाढा मक़बूल थिया। सरमद सिंधी खे क़ौमी गीत ॻाइण जे करे सिंध जो क़ौमी रागी पिणु कोठियो वञे थो। सरमद सिंधी शुरू में टीवीअ तां समीअ बलोच जो लिखियलु गीत लॻी रही आ थदड़ी हीर ॻायो, जेको पिणु तमामु घणो मशहूरु थियो। लगी रही आ थदड़ी घोर बने तो कामा धरती की सरमद सिंधी शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जा केतिरा ई गीत ऐं वायूं ॻायूं आहिनि। सरमद सिंधी 1993 ईस्वीअ में शादी कई। खेसि हिकु पुटु ऐं हिकु न्याणीअ जो औलाद थियो। संदसि कैसेटुनि जो अंग 50 खनि आहे। सिंध जे अरबेले रागी सभ खां वधीक शाइरी ज़ाहिद शेख जी ॻाई हुई। सरमद सिंधी हिकु अहिड़ो फ़नकार हो जंहिंखे थोरे अरसे में तमामु घणी मञता मिली। हिन राग खे पैगाम जी सूरत में सिंध वासियुनि ताईं पहुचायो। सरमद सिंधी 27 दिसंबर 1996 ईस्वीअ ते हिकु रोड हादसे सबबि अज़ीज़नि ऐं मदाहनि खां जिस्मानी तौरु हमेशह लाइ विछड़ी वियो, पर संदसि आवाज़ अॼु बि वस्ती वस्ती वाण वाण में गूंजी रहियो आहे। लगी रही आ थदड़ी